करिश्मा लेखवानी है। मां ॿियों दर्जो पढ़ंदी आहियां। मां बैरागढ़ में रहंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां तव्हांखे कविता ॿुधायां थी। छोकर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो हथ संदसि में छटी प्यारी टिक 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 टिक। हथ संदसि में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कार। घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो उते ॾिठाई वागू हिकिड़ो अरे वागू उते ॾिठाई वागू हिकिड़ो संदसि पुठियां ते आयो तकिड़ो बिजलीअ वांगुरु छोकर दौड़ ॾिठो त वागू खेसि न हो। सैके में हुते आयो नींगर शींहं ॾिठाई साम्हूं के शींहं मथां आयो टुप ॾेई पर छोकर चालाकी हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओट छटीअ शींहं छटीअ जे मथां टुपी पियो वञी वागूअ जे वाट में सो। शींहं फुटियो ऐं वागू जल्दी भॼण लॻो पर छोकर छॾे छटीअ टोपी आयो अरे मुंहिंजी छटी टोपी छॾे छटीअ टोपी आयो की नज़रो उन वक़्तु